तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजा प्यारो। पिछले एपिसोड में असां इन ॻाल्हि खे ॾिठोसीं कि आख़िरकार परमेश्वर उहो वणु लॻायईं छो जंहिंजी वजह सां इंसान उनजे वण जे फल खे खाई करे परमेश्वर खां अलॻि थी वियो। त मुंहिंजा प्यारो, अगरि जो उन ॻाल्हि खे तव्हां ॾिसणु चाहियो था त परमेश्वर जो प्यार चैनल में वञी करे उन ॻाल्हि खे तव्हां ॾिसी सघंदा आहियो, जिते इन ॻाल्हि खे बिल्कुलु साफ़ तरीक़े सां असां क्लियर कयो आहे। मुंहिंजा प्यारो, जीअं असां चयोसीं कि असां हाणे इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं कि बाइबिल जेकी आहे उहे छा थी ॿुधाए पई कि इंसान जेॾीमहिल परमेश्वर सां मिलंदो त छा उनखे हिते धरतीअ ते बार बार जनम वठण जी ज़रूरत आहे। इन जो मतिलबु आहे कि बार बार अची करे हिते गुलाटियूं खाईंदो ऐं बार बार उनखे मिलण जूं ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं। न मुंहिंजा प्यारो, बाइबिल जेकी आहे उहा बार बार जनम खे खणी करे बिल्कुलु ख़िलाफ़ु आहे, बिल्कुलु उनजे विरोध आहे। बाइबिल नथी चए पई कि इंसान खे बार बार जनम मिलंदो। मुंहिंजा प्यारो, जेॾीमहिल असां बाइबिल खे पढ़ूं था पिया त उनजे अंदरि लिखियलु आहे कि इंसान जे लाइ हिकु बार जीअणु, हिकु बार मरणु ऐं उनखां पोइ उनजे न्याय थियण जो समय ईंदो। मतिलबु इंसान परमेश्वर जे सिंहासन जे साम्हूं बीहंदो ऐं उनजो न्याय कयो वेंदो। जा त उहो परमेश्वर सां गॾु वञी करे मिलंदो, जा त उहो परमेश्वर खां हमेशा जे लाइ अलॻि थी वेंदो। बाइबिल नथो चए पियो कि इंसान जेको आहे बार बार अची करे धरती ते गुलाटियूं खाईंदो, इन जी तकलीफ़ूं न इन परेशानियुनि में वधीक हरी घरी अची करे रहंदो। न मुंहिंजा प्यारो, बाइबिल इन ॻाल्हि जो जेको आहे बिल्कुलु विरोध थी करे पई। जेॾीमहिल मुंहिंजा प्यारो असां इन ॻाल्हि खे पढ़ूं था पिया कि बाइबिल छा थी चए पई कि जेको इंसान सां परमेश्वर वञी मिलंदो उहो टेम्पररी सॉल्यूशन आहे, उहो थोरे समय जे लाइ आहे। छोकी बाइबिल त मना थी करे पई कि बार बार जनम न मिलंदो। त जेॾीमहिल असां बाइबिल खे पढ़ूं था मुंहिंजा प्यारो, त उनजे अंदरि ईअं पायूं था पिया कि वचन चए थो पियो कि परमेश्वर जे अनुसार जेको समय जी गिनती आहे उहो बिल्कुलु अलॻि आहे। बाइबिल जे अंदरि समय जी गिनती परमेश्वर जे अनुसार ईअं परमेश्वर जे दासनि लिखी आहे कि जेॾीमहिल धरतीअ ते 1000 साल ख़तमु था थी वञनि पिया त परमेश्वर जे अनुसार हिकु ॾींहुं अञा ख़तमु थियो आहे। ऐं जेॾीमहिल स्वर्ग में 1000 साल परमेश्वर जे अनुसार ख़तमु था थियनि पिया त बि परमेश्वर जे अनुसार जेको आहे उहो हिकु ॾींहुं अञा ख़तमु थो थिए। इन जो मतिलबु छा आहे कि असां गिनती न लॻाए सघंदा आहियूं कि परमेश्वर जे समय जो हिसाब किताब छा आहे। छोकी हिते जेॾीमहिल 1000 साल ख़तमु था थियनि, परमेश्वर चए थो अञा त हिकु ॾींहुं ख़तमु थियो आहे। ऐं जेॾीमहिल परमेश्वर जे अनुसार 1000 साल ख़तमु था थियनि त परमेश्वर चए थो मुंहिंजे अनुसार अञा हिकु ॾींहुं ख़तमु थियो आहे। त मुंहिंजा प्यारो, जेॾीमहिल बाइबिल खे असां पढ़ूं था त बाइबिल ॿुधाए थी पई कि जेॾीमहिल इंसान परमेश्वर सां गॾु वञी करे मिलंदो, जंहिंजी शुरूआति हाणे खां थी वेंदी, जेॾीमहिल परमेश्वर खां वञी करे मिलंदो, उन सां गॾु रहंदो, त उते अखर जेको लिखियलु आहे उहो ईअं लिखियलु आहे कि युगान युग परमेश्वर सां गॾु रहंदो। जेको इहो युगान युग आहे उहो इंसान जे हिसाब किताब सां कोन्हे, उहो त परमेश्वर जी गिनतीअ जे अनुसार आहे। थोरी देरि लाइ सोचे ॾिसो, परमेश्वर चए थो मुंहिंजे अनुसार जेॾीमहिल 1000 साल ख़तमु थी वेंदा, अञा त मुंहिंजे अनुसार उहो ख़ाली हिकु ई ॾींहुं आहे। त युगान युग परमेश्वर सां हिसाब किताब, जेको युगान युग परमेश्वर जो चवणु आहे, उनजो घणो वॾो असां हिसाबु लॻाए सघंदा आहियूं। मुंहिंजा प्यारो, असां सम्झी सघंदा आहियूं जेॾीमहिल उहो अखर यूज़ कयल आहे, उनजो मतिलबु आहे कि कॾहिं बि ख़तमु न थियण वारो समय। इन जो मतिलबु आहे कि बाइबिल असांखे ॿुधाए थी पई कि इंसान जेॾीमहिल परमेश्वर सां गॾु वञी करे मिलंदो त उहो हमेशा परमेश्वर सां गॾु वञी करे रहंदो। मुंहिंजा प्यारो, इहा त उहा ई ॻाल्हि आहे जीअं कि माउ पीउ खां पुछो वञे मुंहिंजा प्यारो कि तूं छा थो चाहीं तुंहिंजे ॿारनि खे थोरे समय जे लाइ सुख मिले ऐं उनखां पोइ वरी दुख भोगनि कि हमेशा जे लाइ सुख मिले। त मुंहिंजा प्यारो, असांखे ख़बर आहे माउ पीउ छा चाहींदा। माउ पीउ चाहींदा कि मुंहिंजा ॿार जेके आहिनि उहे हमेशा ख़ुशि रहनि। ईअं ई मुंहिंजा प्यारो, बाइबिल जो परमेश्वर असांखे आशा थो ॾिए, असांखे ॿुधाए थो ॾिए पियो कि तव्हांखे बार बार गुलाटियूं खाइण जी ज़रूरत कोन्हे। जेॾीमहिल तव्हां मूं सां गॾु मिलंदो त उहो समय जेको आहे उहो हमेशा जे लाइ समय आहे। त उहो थोरे समय जी आशा नथो ॾिए पियो, टेम्पररी आशा नथो ॾिए पियो मुंहिंजा प्यारो, नंढी आशा नथो ॾिए पियो मुंहिंजा प्यारो। त परमेश्वर जो जेको प्यारु आहे उहो त बेअंत आहे, ॾाढो आहे। इन जे करे परमेश्वर जेको बाइबिल में आशा थो ॾिए पियो, उहा ॾाढी वॾी आशा आहे, कॾहिं न ख़तमु थियण वारी आशा आहे। त मुंहिंजा प्यारो, बाइबिल ईअं नथी चए पई कि तव्हांखे बार बार अची करे पृथ्वी ते जनम वठणो पवंदो। न मुंहिंजा प्यारो, अगरि जे असां परमेश्वर सां वञी मिलंदासीं त हमेशा लाइ उन सां गॾु रहंदासीं। मुंहिंजा प्यारो, जेॾीमहिल असां बाइबिल पढ़ूं था पिया
त उते ईअं लिखियलु आहे कि इंसान सां गॾु परमेश्वर पाण गॾु रहंदो ऐं उन जा आंसू जेके आहिनि उहे पंहिंजे हथनि सां पाण पहुचींदो ऐं उन खां पोइ दर्द, उन खां पोइ पीड़ा, उन खां पोइ तकलीफ़ कुझु बि न रहंदी, छोकी परमेश्वर उन्हनि सां गॾु थो रहे पियो। मुंहिंजा प्यारो, परमेश्वर अगरि जे गॾु आहे त पोइ कहिड़ी तकलीफ़, पोइ छाजी तकलीफ़ मुंहिंजा प्यारो असां सम्झी सघंदा आहियूं। बाइबल जे अंदरि वचन लिखियलु आहे कि कंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि आई कोन्हे, कंहिंजे कननि इहा ॻाल्हि ॿुधी कोन्हे, कंहिंजी अखियुनि उहे ॻाल्हियूं ॾिठियूं कोन्हनि। परमेश्वर जेको पंहिंजे प्यार करण वारे ॿारनि जे लाइ शयूं जेके ठाहे रखियूं आहिनि, मुंहिंजा प्यारो, त बाइबल जेको आहे उहो ॿुधाए थी पई कि उहो जेकी आशा आहे परमेश्वर सां मिलण जो जेको समय आहे उहो ॾाढो बढ़िया आहे, ॾाढो ज़ोरदार आहे। बाइबल ॿुधाए थी पई कि तव्हां नंढे ॿारनि वांगुरु झंप ॾींदव, ख़ुशि थी वेंदव। मुंहिंजा प्यारो, ईअं ई जीअं माउ पीउ चाहींदा आहिनि उअं ई बाइबल जो परमेश्वर बि आहे। जीअं माउ पीउ पंहिंजे ॿारनि जे लाइ चवनि था हमेशह लाइ ख़ुशि रहनि, ईअं ई बाइबल बि असांखे आशा थो ॾिए पियो। मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे ॿुधायां, बाइबल ईअं नथो चए कि तव्हांखे पुरुष यूनियन में जनम वठिणो पवंदो त ई तव्हांजो उद्धार थींदो। बाइबल ईअं बि कोन थो चवे कि तव्हांखे उच्च जातीअ में जनम वठिणो पवंदो त ई तव्हांजो उद्धार थींदो। न मुंहिंजा प्यारो, परमेश्वर जे लाइ जेके ॿार आहिनि उहे सभु हिकु समान आहिनि। स्त्री हुजे या पुरुष हुजे, सभु हुन जे लाइ हिकु समान आहिनि। कोई हुनखे स्त्रियुनि सां ख़ासि दुश्मनी कोन्हे जेको ॿियनि पंथनि में पायूं था पिया असां। मुंहिंजा प्यारो, बाइबल जेकी आशा थी ॾिए पई उहा टेम्पररी कोन्हे, उहा त हमेशह जे लाइ ॾाढी वॾी आहे। मुंहिंजा प्यारो, असां हिन ॻाल्हि खे असां ॾिठोसीं कि बाइबल जेकी आशा थी ॾिए पई उहा थोरे समय जी कोन्हे, उहा नंढी कोन्हे, उहा त हमेशह जे लाइ ऐं ज़ोरदार आहे। मुंहिंजा प्यारो, ईंदड़ समय में असां हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं कि आख़िरकार जंहिंजी वजह सां इंसान खां परमेश्वर अलॻि थी वियो, जंहिंजी वजह सां इंसान परमेश्वर खां अलॻि थी वियो, इहा पाक नाले जी दीवार जेकी आहे उहा कीअं हटे ताकि इंसान परमेश्वर सां वञी करे मिली सघे। बाइबल हुन जे बारे में छा थी ॿुधाए, सॉल्यूशन जे बारे में छा थी ॿुधाए ताकि असां परमेश्वर सां मिली सघूं।